अकड़ी चौगी वेझो फैज़गंज वाह जे आरडी 50 वटां नायाब नस्ल जी हिक इंडस डॉल्फिन मच्छी मारींदड़ ॻोठाणनि जे ॼार में फासी पई। इतला मिलण ते टाइम न्यूज़ जी टीम कवरेज लाइ वाक़े वारे हंधि पहुती। टाइम न्यूज़ अकड़ी चौगी जी टीम झंगली जीवत खाते जी टीम खे इतला करण बाद नायाब नस्ल जे ॿुलण खे महफ़ूज़ रखण लाइ वाटर कोर्स में छॾे ॾिनो। वाइल्ड लाइफ खाते जी टीम वाक़े वारे हंधि पहुती त टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सागर अमीर हैदर हथ आयल ॿुलण संदन हवाले कई। वाइल्ड लाइफ जे ऑफिसर अनवर भट्टी नायाब नस्ल ॿुलण खे रेस्क्यू करण ते टाइम न्यूज़ जी टीम जा थोरा मञा। डॉल्फिन जी जान बचाई आहे ऐं हुननि वॾी मुर्सी करे जेको आहे हुनखे पंहिंजी कस्टडी में रखियो, जीअं असां हिनखे हाणे वापसि खणी था वञूं। टाइम न्यूज़ जी महिरबानी सां हुननि जा लख अहसान आहिनि। असां हिनखे हाणे पंहिंजी नेचर में रिलीज़ कंदासीं। रेस्क्यू कयल हिन ॿुलण जीअं समूरियूं डॉल्फिन्स एॾियूं ख़ुशकिस्मत नथियूं हुजनि। माण्हुनि में शऊर न हुजण ऐं माहौलियाती तब्दीलियुनि सबबि सिंध जी नायाब नस्ल ॿुलण ख़तरे में आहे। केतिरियूं ई इंडस डॉल्फिन्स झंगली जीवत खाते जे पहुचण ऐं रेस्क्यू करण खां अॻु मरी वञनि थियूं। वाइल्ड लाइफ खाते सिंध पारां 2001 में करायल सर्वे मूजिबि सिंधु दरिया में नायाब नस्ल अंधी ॿुलण जो अंगु घटिजी 617 ताईं पहुतो हो। माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमनि ऐं एक्टिविस्ट्स जी कोशिशुनि सबबि डॉल्फिन्स जो इहो अंगु 2004 में वधी 1000 थी वियो ऐं हिन वक़्तु सिंधु दरिया में मौजूदु डॉल्फिन्स जो अंगु 2100 ॿुधायो पियो वञे। अंधी ॿुलण खे आलमी इदारनि पारां बि ख़तरे जे वर चढ़ियल नायाब ममल करार ॾिनो आहे ऐं पाकिस्तान में ॿुलण खे मारण ते पाबंदी आहे। झंगली जीवत खाते सिंध खे इंडस डॉल्फिन जे तहफ़ुज़ लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर जहिड़नि एक्टिविस्ट या अवामी जागृता लाइ वॾी मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे।